भगवान मदन मोहन जी जो जयपुर में मंदिर हूंदो, हाणे वो मंदिर करौली राजस्थान में तव भाई। तो जॾहिं जयपुर में भगवान जो मंदिर हुयो, हिकिड़े राजा वटि सेवा हुई, उहे भगवान जी सेवा संभालींदा हुया, ॾाढी सुंदर तरीक़े सां सेवा कंदा, ॾाढे भाव सां। ऐं उहे भगवान पहिरियों वृंदावन में विराजमान हुया, पोइ जयपुर आया, जयपुर खां पोइ करौली में आया। ध्यान सां ॿुधो, ॾाढी सुंदर घटना तव भाई। राजा की सेवा हुई, ॾाढे प्रेम सां राजा सेवा कंदो, भाव सां भगवान जी। राजा जी न्याणी भी सेवा कंदी भगवान मदन मोहन जी। धीरे धीरे न्याणी जी उम्र वडी थी, शादी जे लायक थी, रिश्तो पक्को थियो। राजा भावुक रहंदो कि मुंहिंजी न्याणी घर छॾे वेंदी। पुट ॾाढो प्रेम कंदो न्याणीअ सां बि, पुट तोखे कुछ खपे त तूं मूंखां घुरी थी सघे, वैसे ही मां तोखे सभु कुछ ॾींदुमि, पर पोइ बि अगरि तुंहिंजे कोई मन में इच्छा हुजे कि दहेज में मुंहिंजो पिता मूंखे हे ॾे, त तूं मूंखां घुरी वठ, तू जेको घुरंदी मां तोखे ॾींदुमि। न्याणी गदगद थी चवण लगी, पिताजी मां जेको घुरां ॾींदव? हा हा पुट तू घुर त सही, तू जेको घुर मां तोखे ॾींदुमि, वचन तो ॾियां। अच्छा, तो मूंखे मदन मोहन जी सां ॾाढो प्रेम आहे, मूंसां गॾु दहेज में भगवान ही ॾेई छॾियो। चओ हरे राम। मां चाहियां थी कि भगवान जो मंदिर जाते मुंहिंजी शादी थी थिए करौली में, उते भगवान विराजमान थियनि, त मां रोज उन्हनि जी सेवा कंदुमि। राजा रोअण लॻो, छो जो राजा जो बि ॾाढो प्रेम। राजा चयो, पुट तूं मुंहिंजा प्राण घुरिया त मां तोखे ॾेई छॾियां, पर हे तूं छा घुरी वरितो? मां तोखे भगवान कीअं ॾियां? इन्हनि जे सहारे ई त मां जियां तो, रोज इन्हनि जी सेवा करे। पुट इहो छॾी तूं जेको घुर। चई, न पिता जी, खपे त मूंखे भगवान ई, मूंखे इन्हनि जी सेवा करे। अरे तूं चओ त मां अहिड़ा ई ॿिया तोखे स्वरूप ठाराए थो ॾियां, तूं उन्हनि जी सेवा कजांइ। चई, न न, ईअं थींदो आहे छा? मुंहिंजो प्रेम इन्हनि सां थी वियो आहे, इन्हनि में भाव जुड़ी वियो आहे, लगन लगी वई आहे, मूंखे त इहे ई खपनि। ॾाढी जिद कई। राजा चयो, पोइ ठीकु आहे, हिकु कमु था कयूं, हिकिड़ी तुंहिंजी परीक्षा थींदी, मां ॾिसां त सही वाकई तुंहिंजे अंदर प्रेम आहे, ऐं मां इहो बि त ॾिसां कि भगवान तोसां वञणु चाहे थो कि न। कहिड़ी परीक्षा थींदी? पिता चयो कि मां जीअं भगवान मदन मोहन जी जो स्वरूप आहे, तीअं 6 ॿिया बि ठाराईंदुमि मूर्तियूं, ऐं तुंहिंजे साम्हूं सभु विराजमान कंदुमि, हू बहू ठाराईंदुमि, कुछ भी फर्क न, हू बहू ओड़ी मूर्ति मां कारीगरनि खां ठाराईंदुमि, ऐं तूं पसंदि कजां, जेके असली हुजनि, अगरि तूं पहचाने वरितो त तूं खणी वञ। पोइ भगवान तोसां गॾु, मां सम्झी वेंदुमि भगवान बि चाहिनि था तोसां वञणु। न्याणी चयो, ठीकु आहे, मां तयारु आहियां। अब पिताजी 15 ॾींहंनि जो समय वरितो, मूर्तिकार खे घुरायो, हू बहू मूर्तियूं ठारायूं, 6 बि, टोटल 7 थी वयूं भाई। चओ हरे राम। ॿिए ॾींहुं परीक्षा थियणी आहे। हिकु राति पहिरियों उहा न्याणी भगवान मदन मोहन जी जे साम्हूं वञी करे रोअण लॻी, चवण लॻी, प्रभु सुभाणे मुंहिंजी परीक्षा आहे, ऐं अगरि तव्हांजो चुनाव मां करे वरितो पोइ त ॾाढो सुठो आहे, पर अगरि न करे सघियमि त मुंहिंजा त प्राण निकिरी वेंदो भगवान, मुंहिंजा प्राण निकिरी वेंदा। प्रभु, मां चाहियां थी कि तव्हां मूंसां गॾु करौली हलो, मां हमेशह रोज तव्हांजो दर्शन कयां, रोज तव्हांजी श्री अंग जी सेवा कयां, बस तव्हां कृपा कयो, दया कयो। रात जो इहो रोई रोई करे पुकार करण लगी, तो भगवान मूर्ति में आवाज ॾिनी। भगवान चयो, लाली चिंता न कर, केवल तुंहिंजी इच्छा थोड़ी आहे कि तूं मूंखे गॾु वठी हल, मुंहिंजी भी इच्छा आहे कि मां तोसां गॾु हलां। अच्छा प्रभु, पोइ सुभाणे कीअं थींदो? तो भगवान चवण लगा, तूं बस अखियुनि ते तुंहिंजे पट्टी ॿधींदा जेॾी महिल, तूं हिकु हिकु वञी करे विग्रह मुंहिंजो स्पर्श कजां। पहिरियों चरणनि खे स्पर्श कजां, पोइ श्रीमुख के स्पर्श कजां, आखिरी में हथनि के स्पर्श कजां। ऐं जेकी मुंहिंजी असली विग्रह है मूर्त, जंहिंसां तूं प्रेम कंदी आहे, जंहिंमें तुंहिंजो भाव जुड़ियल आहे, जी प्रभु, पोइ मां छा कंदुमि? मुंहिंजी मूर्ति हीअं आहे। चओ हरे राम। भगवान जी मूर्ति, भगवान बांसुरी हलाइनि था, हीअं आहे त पोइ जेकी नंढी वारी आंगुर आहे न, उहा मां धीरे सां हिलाईंदुमि। भगवान था चवनि, पोइ तूं पकड़े वठिजां, पोइ तुंहिंजी जीत, तूं मूंखे गॾु वठी हलजां। हा प्रभु, हे ठीकु आहे, इहो बढ़िया आहे। ॿियो ॾींहुं थियो, हुनखे त चिंता ई न हुई। परीक्षा वठे मुंहिंजो पिताजी, पिताजी मूर्ति तैयार आहे, मां परीक्षा ॾियण लाइ तैयार आहियां। पिता वीचारो राजा चवण लॻो, कमाल आहे हिनजो, एॾो कॉन्फिडेंस भाई, हिनखे त बिल्कुलु चिंता न आहे, तूं एॾो कीअं भला, तोखे ख़बर आहे छा कि तूं पहचाने वेंदी? चई, चिंता ई न कयो, राति जो भगवान क्वेश्चन पेपर लीक करे छॾियो आहे। चओ हरे राम। अॼु त बसि वेही करे नकल करणी आहे, मूंखे कुछ करणो थोड़ी आहे, तो अंदर ही अंदर सब सेटिंग थी वई आहे भगवान सां। पिताजी जल्दी मुंहिंजे अखियुनि ते पट्टी ॿधो। पिता हुनजे अखियुनि ते पट्टी ॿधी, पहिरियों विग्रह हुन स्पर्श कयो, चयो न न, इहे मुंहिंजा मदन मोहन जी न आहिनि,
बे के स्पर्श के अचे इहो बि न। 5 नंबर ते भगवान खे बीहारियो, 5 नंबर ते भगवान मदन मोहन जी जेके स्वरूप हुया जंहिंमें भाव जुड़ियल उहे हुया। 3 खे बि चयूं न न इहो मुंहिंजो न आहे, 4 खे चयूं इहो बि न आहे, 5 खे जेॾी महिल स्पर्श कयूं चरणनि खे, भगवान जे मुखार विंद खे, पोइ जेॾी महिल हथ खे स्पर्श कयईं त भगवान वाकई आंगुर जेकी आहे उहा हिलाई। जीअं आंगुर हिली उन न्याणी खे राजकुमारी खे ख़बर पियो, आंगुर पकड़े वती, चे इहे ही मुंहिंजा मदन मोहन जी आहिनि, पिताजी यही मेरे भगवान है, इनको मेरे साथ भेज दो, ये मुसां गॾु हलनि, बस यही मुंहिंजा भगवान आहिनि। अखियुनि तां पट्टी हटाई, ॾिठऊं त राजा जे अखियुनि में आंसू। पिताजी तव्हांखे छा थियो, तव्हां छो तारो? राजा रोई रोई पंहिंजा आंसू उगी करे चवण लॻो कि बेटा उहो आंगुर हिलंदे मां ॾिसी वती। चओ हरे राम। उहो आंगुर हिलंदे मां ॾिसी वती, हाणे त पक थियो तूं चाह न चाहे पर भगवान तोसां वञणु चाहे थो। चओ हरे राम। हाणे त मां चाहे करे बि न रोके सघंदुमि, जेको पाण आंगुर हिलाए करे तोखे चए थो वठी हल, हाणे मां न रोके सघंदुमि। पूरे गाजे बाजे सां भगवान जी पालकी सजायूं ऐं उन ॾींहुं भगवान जयपुर राजस्थान मां करौली आया, राजस्थान में। चओ हरे राम। अॼु बि भगवान उते विराजमान आहिनि। सोचो हाणे भगवान केतिरो प्रेम कंदा आहिनि भाई। चओ हरे राम। एतिरो प्रेम कंदा आहिनि। पोइ उन राजकुमारी पंहिंजे पूरे जीवन में भगवान जी सेवा कई, जीवन भर भगवान खे खूब रिझायो, खूब रिझायो। चओ राम। असां बि रिझायूं भगवान खे भाई, प्रेम कयूं भगवान सां, प्रीत कयूं। समय ॾाढो घटि आहे। चओ हरे राम। केवल हिनमल वारो समय न भाई, 11 बजे वारो न, वैसे भी समय ॾाढो घटि आहे। थोरो भगवान खे रिझाए वठूं, भक्ति करे वठूं, प्रेम करे वठूं। मतां बुढ़ापे जो इंतजार कयो अथव भाई, कई ॼणा बुढ़ापो बि न ॾिसंदा आहिनि। चओ हरे राम। जंहिं अवस्था में आयो भगवान खे राजी करणु शुरू करे छॾियो भाई। चओ हरे राम। ख़बर ना आहे अहिड़ी अवस्था न थिए कि हॉस्पिटल में हुजऊं, काथे कहिड़ी हालत में हुजऊं कि नाम न निकिरे, कथा न ॿुधी सघूं। भजन कयो, खूब भजन कयो। चओ जय श्री कृष्ण। आंखों में जब पड़ जाएगा जाला तो कैसे देखोगे नंदलाला। ॿुधायो, अखियूं जॾहिं जवाब ॾेई छॾींदियूं कीअं नज़र ईंदा भगवान। चओ राम। भजन करे वठो भाई। एक बार मंगलू राम विचार